अस्सलाम वालेकुम व्यूवर्स। असां इन वक्त मौजूद आहियूं शहदादपुर के पासे में ही साईं हज़रत मलूक शाह रहमतुल्लाह अलैह जे मलाकड़े ते ऐं मूंसां गॾु मौजूद आहिनि तमामु मुंहिंजा प्यारा दोस्त आहिनि, भाइर आहिनि, वॾा आहिनि। अदा अली नवाज़ फ़कीर अली नवाज़ थईम साहब असां सुख दुख जा साथी आहियूं, हमेशह हिन इलाइक़े में जॾहिं बि वेंदा आहियूं गॾु ई हूंदा आहियूं ऐं हीअ बटारी कार बि असां सां गॾु हूंदी आहे। बाक़ी हिन चैनल खे मीर हसन सोलंकी जे चैनल खे लाइक करणु, सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं हिन चैनल खे शेयर करियो ऐं असांजी सिंधी सकाफ़त खे पूरी दुनिया में फैलायो। लख महिरबानी। चारों महीनों आज के शहदादपुर में शहदादपुर का पीटीए ओवरदर महीनों बड़े धाम-धूम सां लगी रहियो आहे। अॼु बड़े धाम-धूम का मुकाबला आहिनि। मलनि जा जोड़ मीर संग दौड़ की टाइम मुकाबला है। Allah Nur Besar
नाज़रीन ही मल चीटिंग हुई ऐं ही दोबारा थी रही आहे
Hello,